पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जो नाले वारो मौसीकार वजाहत अतरी लाहौर जे जिन्हा अस्पताल में लाॾाणो करे वियो। संदसि घर भातियुनि पारां वजाहत अतरी जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई वई आहे। वजाहत अतरी मौसीकार रशीद अतरी जो पुटु हो ऐं संदसि ॻाणेटो फिल्म इंडस्ट्री जे अहिड़नि मौसीकारनि में थिए थो जंहिं जे सुपरहिट गीतनि जो अंगु 3000 खां वधीक आहे। वजाहत अतरी पंहिंजी हयाती जा 40 वरह फिल्म दुनिया खे मौसीक़ी ॾियण में गुज़ारिया। हुन 200 खां वधीक फिल्मनि जे गीतनि जी मौसीक़ी ॾिनी, जॾहिं त मैडम नूरजहान समेत नाले वारनि गुलकारनि संदसि मौसीक़ी सां तरबियत ॾिनल गीत ॻाया हुआ। वजाहत अतरी पंहिंजी फ़नी ज़िंदगी जी शुरूआति 1967 में फिल्म परस्तान खां कई ऐं पोइ तरक़ी जूं मंज़िलूं तइ कंदो बुखड़ा, चनवरियाम, नौकर वेठीदा, शेर खान साहब जी, सूरज और इश्क खुदा जहिड़नि लाज़वाल फिल्मनि में पंहिंजी मौसीक़ी जो जादू जॻायो। पाकिस्तान में फिल्मी दुनिया जी हालतुनि जे करे हू काफ़ी अरसे खां बेरोज़गार हो ऐं उन परेशानी में ई मदस फ़ालिज जो हमिलो थियो, जंहिं खां पोइ खेसि अलामा इक़बाल टाउन जे हिक ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो।